यूरोपीय यूनियन के सफ़ीर गवर्नर सिंध कामरान खान तसूरी से मुलाकात कई। मुलाकात में इक़्तिसादी ताउन की GSP पैलेस ते तफ़सीली बहस कयो वियो। गवर्नर सिंध वफ़द से मुलाकात में चयो तो यूरोपीय यूनियन पाकिस्तान की सब खां वॾी एक्सपोर्ट मंडी है, जंहिं लाइ ॿिन्ही मुल्कनि तरफ़ां वापार में वधीक इज़ाफ़ो ज़रूरी है। GSP प्लस पाकिस्तान के इम्पोर्ट और यूरोपीय मार्केटन ताईं मोकिलण लाइ तमाम ज़रूरी है। पाकिस्तान $240 मिलियन की वॾी मंडी, मजदूर और स्ट्रेटेजिक मक़ाम के करे यूरोपीय सीड़पकारन लाइ बेहतरीन मौका फराम करे तो। पाकिस्तान और यूरोपीय यूनियन आलमी फोरमन में बेहतरीन भाईवार हैं। FBR डॉक्टरन, ब्यूटी पार्लर और रंग के शोबन की ऑडिट शुरू करे छड़ी है। फेडरल ब्यूरो ऑफ रेवेन्यू FBR IMF की शर्तुन के मुताबिक मुख्तलिफ शोबन की ऑडिट के तेज करण जो फैसलो किया है। डॉक्टर्स और ब्यूटी पार्लर्स भी FBR के रेडार ते अची विया। कराची, लाहौर और इस्लामाबाद में वडन डॉक्टरन के नोटिस जारी करण जो अमल शुरू थी वियो है। पहिरें मरहले में टिनी वडन शहरन में 250 महांगे डॉक्टरन की आमदनी जो ऑडिट किया वेंदो। FBR ज़रियन मूजिब वडे शहरन में महांगे ब्यूटी पार्लरन के भी टैक्स नेट में आंदो वींदो। महंगा कॉस्मेटिक्स विक्रो कंदड़न के भी टैक्स नेट में आंदो वींदो। रंग की सनत में टैक्स चोरी के भी निशानू बनायो वींदो। खानगी कंपनियन के ऑडिट में शामिल करण सां गॾु मुख्तलिफ शोबन की ऑडिट लाइ 600 खानगी ऑडिटरन जूं ख़िदमतूं हासिल कयूं वेंदियूं। ज़रियन मूजिब ईंदड़ कुछ ॾींहनि में 200 वधीक खानगी ऑडिटरन के रखियो वींदो। FBR कुल 2000 खानगी ऑडिटरन के रखंदी ऐं खानगी ऑडिटरन के टैक्स ॾींदड़न जी मालूमात के राज़ रखण जो पाबंद बनायो वींदो। मोदी हुकूमत के भी मुआशी मुश्किलातन के मुंह ॾिसणो पइजी रहियो आहे। फाइटर जेट हादसे मोदी हुकूमत के ॾुखियाईनि में विझी छॾियो। आर्मीना भारत में ठहियल तेजास फाइटर जेट की खरीदारी ते ॻाल्हियुनि के मुअतल करण जो ऐलान किया वियो आहे, जेको इसराइल लाइ हिकु वॾो धक्का है। इहो फ़ैसिलो छंछर ते दुबई एयर शो दौरान जेट किरी तबाह थियण खां पोइ कयो वियो। हादसे में जहाज जो पायलट और विंग कमांडर मारिजी विया। आर्मीना भारतीय हुकूमत और भारतीय एरोनॉटिक्स लिमिटेड से 12 जेट खरीद करण लाइ $1.12 बिलियन के मुआहदे ते ॻाल्हियूं करे रहियो हो। इहो मुआहदो तेजास जेट लाइ पहिरियों इम्पोर्ट मुआहदो हो। सिंध के वडे वज़ीर मुराद अली शाह जो चवण है तो वकीलन के आईनी अदालत पसंद ना है। वकीलन जो कम दलील पेश करण है। कराची में मीडिया से ॻाल्हाईंदे सिंध के वडे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो तो असां वसीलन के पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप में गड करे रहिया आहियूं, जंहिं तहत असां खानगी सीड़पकारी भी वठी रहिया आहियूं। माण्हू समझंदा हुआ तो थर कोयले जो फ़ाइदो ना है। अॼु तव्हां ॾिसो तो थर में कम थी रहियो आहे। तरक्की के रस्ते में का भी रुकावट न अचण ॾिनी वेंदी। असां माण्हुनि खे चवंदासीं तो सिंध के वसीलन के बेहतर बणाइण लाइ कम करण की जरूरत है। आईनी अदालत के ठहण जो मसलो जरूरी हो। ये मसलो 27वीं आईनी तरमीम जरिए हल किया वेंदो। सीनियर वकील मजबूत दलीलन से कायल करण की कोशिश कंदा। रोड ते एहतजाज करण समझ का बाहर है। एहतजाज करे माण्हुनि के परेशान कयो पियो वञे। एक सवाल ते मुराद अली शाह जवाब ॾिनो तो लोकल गवर्नमेंट एक्ट में तरमीम ते बहस जारी है। असां कंहिं भी दबाव हेठ कम नथा करियूं। असां वज़ीर आज़म से NFC के मामले ते पंहिंजे ख़दशनि ते बहस कंदासीं। जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो तो कराची सर्कुलर रेलवे KCR और कराची सखर हाईवे स्पीड ट्रेन सिंध हुकूमत के अहम मकसदन में एक है। ये बई मनसूबा सूबे लाइ गेम चेंजर साबित थींदा। कराची में वर्ल्ड बैंक के वफ़द से मुलाकात दौरान शर्जील इनाम मेमण चयो तो सिंध हुकूमत चाहे थी तो वर्ल्ड बैंक इन स्ट्रेटेजिक रेलवे मनसूबन में पंहिंजो भरपूर किरदार अदा करे। मुलाकात में सूबे में शहरी अचवञ की बेहतरी, ट्रांसपोर्ट सिस्टम के मजबूत करण और मुख्तलिफ ट्रांसपोर्ट मॉडल ते तफसीली बहस किया वियो। शर्जील इनाम मेमण वफ़द के वर्ल्ड बैंक के साहकार से हलंदड़ येलो लाइन BRT मनसूबे बाबत आगाह किया और चयो तो येलो लाइन के अहम हिस्से जो एक हिस्सो ताज हैदर पुल मुकम्मल थी चुको है। कराची सफारी पार्क में नए पैदा थींदड़ घोड़ी, सिंध आइबेक्स, शींह और ॿियनि जंगली जानवरन समेत 15 जानवर पैदा थिया आहिनि। जानवरन के डॉक्टरन सभिनी नए ॼावल जानवरन के मुकम्मल तौर ते सेहतमंद करार ॾिनो आहे। मेयर कराची मुर्तज़ा वहाब नए ॼावल जानवरन लाइ तकरीब ऐं जश्न जो ऐलान कयो। मेयर कराची मुर्तज़ा वहाब नए ॼावल जानवरन लाइ ख़ास इंतजामनि ऐं हिदायतूं कंदे चयो तो जानवरन की पैदाइश सफारी पार्क के सेहतमंद माहौल जो सबूत है। जंगली जीवत भी इंसानन वांगर इज्जत ऐं तवज्जो की मुस्तहिक है। सफारी पार्क की गुंजाइश वधाइण ऐं उनके बेहतर करण लाइ कदम खया पिया वञनि।